में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जो हिकु शागिर्द बि ऐं जलाल चांडे जो हिकु परस्तार बहितरीन जंहिंजो नालो आज़िम हुयो ऐं उहो ज़ात जो बिरोही हुयो ऐं उनजो तालुक़ु हिकु पुलिस सां हुई ड्यूटीअ सां। ऐं जलाल चांडे जो तमामु घणो परसम बिरोही दोस्तो वॾो परस्तार हुयो जलाल चांडे जो ऐं पुलिस वारो बि हुयो। ऐं हिकिड़े ॾींहुं जलाल चांडे वटि आयो ऐं वीडियो जी सूरत में तव्हां ॾिसी पिया सघो जलाल चांडे वटि पंहिंजा जेके मिट माइट वठी आयो ऐं पंहिंजा दोस्त बि वठी आयो जलाल चांडे खां धागो बदिराइण जे लाइ ऐं जलाल चांडे जी शागिर्दीअ में अचण जे लाइ। दोस्तो इन आज़म बिरोहीअ खे खोड़ सारनि माण्हुनि झलियो बा तूं पुलिस वारो आहीं, माण्हू छा चवंदा, तूं फ़नकार थो थियणु चाहीं ऐं जलाल चांडे खां धागो थो बदिराहीं। लेकिन इहो शख़्स एॾो परस्तार हुयो जलाल चांडे जो इन शख़्स पंहिंजी बदनामी या पाण खे जेको आहे सो माण्हू कुझु बि चवनि उन खे नज़रअंदाज़ करे जलाल चांडे खां धागो बदिराए ऐं जलाल चांडे जे शागिर्दीअ में अची शुमार थियो। ऐं जलाल चांडे भोग कंदे कंदे जेको आहे सो इहो बि इन शख़्स खे चयो त भाउ हिकु ऐं बिरोही ॿियो ऐं पुलिस वारो ईअं न त जेको आहे सो उस्ताद जी बेअदबी करी या उस्ताद खे जेको आहे सो कटण जी कोशिशि करी ईअं ॿेली न कजांइ। इहे लफ़्ज़ जलाल चांडे ॻाल्हाया त टहक लॻी विया उस पास में ऐं सभई माण्हू खिलण लॻा। दोस्तो जलाल चांडियो हिकु सिंध जो भरपूर ऐं भलो शख़्स हुयो जेको जेका बि ॻाल्हि हूंदी हुई उहा मुंहं ते ई शख़्स माण्हुनि खे चई ॾींदो हुयो ऐं परवाह करण वारो शख़्स न हुयो। दोस्तो दरवेश तबिको हुयो ऐं हिकु ख़ुदा अला अलो कयो दर्द हुनखे दिलि में हुयो, इन जे करे ग़रीबनि जी मदद कंदो हुयो ऐं ग़रीबनि सां तमामु घणो जेको आहे सो दोस्तो जलाल चांडियो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो सिंध जो ऐं जलाल चांडे खे हिकु पाए जो फ़नकार सिंध जो तसवर कयो वञे थो। ऐं जलाल चांडे खे कुदरती अहिड़ो ॾात मिलियल हुयो ऐं अहिड़ो जेको आहे सो कुदरती फ़न हुयो जलाल चांडे वटि त जेका बि कलाम जलाल चांडियो ॻाईंदो हुयो उहो कलाम अधु ख़ुदि मशहूरु थी वेंदो हुयो ऐं उहो कलाम जेको आहे सो तमामु घणो वायरल थींदो हुयो। ऐं कुदरती जलाल चांडे खे जेके शाइर मिलिया उहे बि तमामु बहितरीनु शाइर मिलिया, कुझु काछे जा मिलिया, कुझु सिंध जा मिलिया जिन्हनि जलाल चांडे खे बहितरीनु शाइरी लिखी करे ॾिनी। जेका बि जलाल चांडे कलाम पंहिंजो तक़रीबन 16,000 खां मथे एल्बम जलाल चांडे रिलीज़ कया। पंहिंजे ज़बानी यादि जेको आहे सो इहे 16,000 कलाम जलाल चांडे ॻाया जेके केस्टनि जे सूरत में अॼु ताईं बि मार्केट खां त बल्कि हींअर केस्टनि जो दौरु कोन्हे को, लेकिन जे अगरि तव्हां जांच पड़ताल कंदव त खोड़ सारा परस्तारनि जलाल चांडे जा जिन्हनि वटि सवनि जी तादाद में केस्टूं घर में पयूं आहिनि ऐं उहे माण्हू संभालियो वेठा आहिनि जलाल चांडे जूं उहे निशानियूं। ऐं खोड़ माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन्हनि वटि पुराणियूं टेप बि अञा मौजूदु आहिनि जेके जलाल चांडे जा केस्ट हलाए करे उहे टेप ॿुधंदा आहिनि। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।